अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पकोड़ा। ही 1 कप बेसण पहिरियों खां भिजाए छॾियो आहे। इहो यादि रखो त पकोड़ा ठाहिण जे लाइ बेसण पहिरियों खां घटि में घटि अधु कलाकु भिगल हुजे। जेकॾहिं तव्हां उते जो उते बेसण ठाहे ऐं पकोड़ा पचाईंदो त उन में उहो टेस्ट न ईंदो। सो ही बेसण अधु कलाकु पहिरियों भिगल आहे ऐं इन में मां जेके शयूं विझंदसि। अच्छा, हिन में असां पटाटा ऐं अंबड़ियूं ॿोड़े पचाईंदासीं। ठीकु आहे। ही अंबड़ियूं आहिनि, इन्हनि खे लूणु ॾेई छॾियो आहे, इन्हनि जो पाणी निकिरी आयो आहे। ही पटाटनि खे बि लूणु ॾिनो आहे, इन्हनि जो पाणी निकितो आहे। हिन में मां विझां थी ही 1 टीस्पून लूणु आहे, मुनो टीस्पून लूणु आहे, मुनो टीस्पून तक़रीबन मिर्च आहिनि पीठल ॻाढ़ा, ऐं चोथाई चमिचो, नंढे चमिचे जो चोथों हिसो ही आहे सोडा, मिठी सोडा जेका पकोड़नि में विझंदा आहियूं। ही 1 टीस्पून आहे सॼा धाणा, ऐं ही आहे सुकल फूदनो, तक़रीबन 1 नंढो चमिचो। अक्सर माण्हू जॾहिं बि ॿोड़ण जे लाइ बैटर ठाहींदा आहिनि, जॾहिं बेसण ठाहींदा आहिनि त उन में सिर्फ़ु लूणु मिर्च ऐं सोडा विझंदा आहिनि, पर मां ही सुकल फूदनो ज़रूरु विझंदी आहियां। इन सां ॾाढो सुठो हिकिड़ो मज़े जो ज़ाइको ईंदो आहे। सॼा धाणा बि न त घणो करे मिक्स पकोड़नि में माण्हू विझंदा आहिनि सॼा धाणा। ठीकु आहे। ऐं ही सुकल 3 मसाला। बेसण जो भिगल हुजणु ज़रूरी आहे तमामु, उहो पहिरियों खां भिगल हुजे। जीअं ॾिस न, मानी पचाईंदा आहियूं त असां अटो पहिरियों खां ॻोहे रखंदा आहियूं। ताज़े ॻोहियल अटे जी मानी बि सुठी न पचंदी आहे। सो इहे असां विझंदासीं। ऐं जीअं त ही थोरो मसालो घाटो आहे, थोरो थिक आहे, तंहिंजे करे मां थोरो हल्को हिन में पाणी मिलायां थी। ही ॾिसो, ही मिली वेंदो, पोइ असां हिन में चङी तरह सां पटाटा ऐं अंबड़ियूं ॿोड़े हिननि जा पकोड़ा ठाहींदासीं। हिन वक़्तु मां अंबड़ियुनि ऐं पटाटनि जा ठाहियां थी। ॿीहर वरी कॾहिं कंहिं ॿी भाॼीअ जा ठाहींदमि त उहे बि मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। ऐं उन खां अलावा ही पहिरियों खां हिकिड़ो अलॻि सां मां 1 कप बेसण भिजाए रखियो आहे। उन में लूणु मिर्च सोडा ऐं धाणा सुका विझी छॾिया आहिनि। ऐं इन में असां विझंदासीं सावा धाणा कटियल, सावा मिर्च कटियल, बसर कटियल ऐं टमाटर कटियल। इहे असां ठाहींदासीं मिक्स पकोड़ा। ऐं मिक्स पकोड़नि जे लाइ जेको आहे बेसण थोरो घाटो ठाहिणो हूंदो आहे, ऐं हीअ जेको हूंदो आहे थोरो नरम ठाहिबो आहे त जीअं आराम सां कवर करे वठे भाॼीअ जे टुकरनि खे। सो हाणे हीअ असांजो बेसण ठही वियो। हाणे असां हिन में ॿोड़ींदासीं। ऐं हमेशह कंहिं बि शइ में जॾहिं ॿोड़े पचाइणो हुजे त उन थांव खे, उन प्याले खे तव्हां तई जे वेझो कयो। हीउ तेल आहे, मां कुझु देरि पहिरियों खां गरम करण जे लाइ रखी चुकी आहियां। ऐं हमेशह यादि रखो त तेल एॾो गरम न करिणो हूंदो आहे जो उन मां धुआं निकिरनि। अगरि तेल मां धुआं निकिरंदा त उहा तव्हांजे तेल जी क्वालिटी ख़राबु थी वई हूंदी। थोड़ा उर्दू में रिपीट कयां थी। ये बेसन था पहले से भिगोया हुआ। पकोड़े बनाने का उसूल है कम से कम आधा घंटा पहले बेसन को भिगो लें। ताज़ा भिगोया हुआ बेसन जो है उससे अच्छे नहीं बनते पकोड़े। इसमें मैंने सूखा हुआ पुदीना डाला है और धनिया साबित, नमक, मिर्च और मीठा सोडा। ठीक है। ये केरियाँ हैं, इनको नमक लगा के रखा है। ये आलू है, इनको नमक लगा के रखा है। ये अलग से थोड़ा सा बेसन मैंने भिगो दिया है, इसमें नमक, मिर्च, मीठा सोडा और सूखा धनिया मिला दिया है। इसमें ये सब्जियां जाएंगी, धनिया, टमाटर, हरी मिर्चें कटी हुई और प्याज कटी हुई। इसके हम मिक्स पकोड़े बनाएंगे। अच्छा, सबसे पहले थोड़ा सा बेसन हम डाल के देखते हैं कि हमारा तेल कितना गर्म हो गया है। तेल गर्म थी वियो। सो असां हिन में हाणे ही अंबड़ियूं विझंदासीं। कॾहिं तेज़ गरम तेल न कबो, तेल मां धुआं न निकिरणु घुरिजनि। ऐं हिननि भाॼियुनि जा पकोड़ा जॾहिं बि ठाहियो त हिकिड़ी मीडियम बाहि ते असां हिननि खे पचाईंदासीं त जीअं भाॼियूं अंदरि ताईं ॻरी वञनि। हीअ अंबड़ियूं फ्रीज़ थियल हुयूं मां वटि, इहे मूं कढी रखियूं थोरी देरि पहिरियों। ऐं हाणे असां हिननि जा ही मज़ेदार पकोड़ा ठाहियूं था। ये सब अंबड़ियों बेसन में बोड़े में हिन में विझी चुकी हैं। सारी कैरियाँ मैंने बेसन में डुबो के डाल दी हैं। कैरी का सीज़न हो तो कैरी के पकोड़े ज़रूर बनते हैं। अंबड़ी जी मुंद हुजे, अंबड़ी जा पकोड़ा न ठहनि, इहो त थी नथो सघे, ज़रूरु पचंदा आहिनि। ऐं ही थोड़ा पची वञनि
उन खां पोइ जेके पाण में ॻंढिजी विया आहिनि चिंबड़ी पिया आहिनि उन्हनि खे असां अलॻि कंदासीं। न बि कयोसीं त इन्हनि खे लाहिण खां पोइ प्लेट में कढण खां पोइ असां इन्हनि खे अलॻि करे था सघूं। तो ही पचनि पिया मीडियम बाहि ते, ही पचनि पिया। ॿाहिरां तक़रीबन पची विया आहिनि। बाहि मां इन्हनि जी घटि करे छॾी आहे त जीअं थोरो ही अंदरां ताईं पची वञनि। हिकिड़ी टिप ॾियां थी तव्हांखे, त ही तव्हां ॾिसो पिया ही किथां किथां पकोड़ा खुली विया आहिनि, तंहिंजे करे हिन मां पाणी जा छंडा पिया निकिरनि जेके। इन जे लाइ बहितरीनु तरीक़ो इहो आहे त ही ॾिसो थोरो लूणु खयों आहे मूं हथ में, थोरो लूणु ऑयल में विझी छॾियो। ये छींटे उड़ रहे थे क्योंकि पकोड़े थोड़े थोड़े खुल रहे हैं तो कैरियों का पानी निकल रहा है, तो इसलिए मैंने एक चुटकी भर नमक तेल में मिला दिया है। अब इससे ये इनकी आवाज़ तो आती रहेगी लेकिन छींटे उड़ेंगे नहीं, छींटे उड़ना कम हो जाते हैं इससे। पकोड़ा असांजा तैयार आहिनि। ही थाल में पहिरियों खां मां पेपर टॉवल विछाए चुकी आहियां। ही ॾिसो बिल्कुलु परफेक्ट कलर आहे हिननि जो ऐं ही चङी तरह सां अंदरां ॿाहिरां पची चुका आहिनि। कॾहिं बि का बि तरियल शइ कढी डायरेक्ट अख़बार ते कंहिं बि सूरत में न रखो। अख़बार जो जेको इंक आहे, जेको मस आहे, उहो ज़हर आहे। ऐं जेकॾहिं अख़बार विछाइणी बि हुजे त हेठां अख़बार विछाए मथां टिशू पेपर ज़रूरु रखो, त जीअं इंक जेका आहे डायरेक्ट खाधे खे न लॻे। हिनखे कयूं था साइड ते। हाणे असां हिन में विझूं था पटाटनि जा पकोड़ा। ऐं मूं प्लेट खे थोरो पासीरो करे पटाटा हिकु पासे करे छॾिया आहिनि त जीअं पाणी अलॻि थी वञे। ॿी ॻाल्हि त पटाटनि जा बि पकोड़ा ईअं ड्रिघा कटे पिया सघजनि, पर मां चाहियां थी त थोरी वैरायटी नज़र अचे, इन लाइ मूं हिननि जा ई वॾा वॾा कतरा कया आहिनि। ऐं हीअ एतिरा थुल्हा आहिनि, तमामु सन्हा काग़ज़ जहिड़ा बि न हुजनि ऐं ॾाढा थुल्हा बि न हुजनि, न त ही पची न सघंदा। सो हिनखे ॿोड़े बिस्मिल्लाह रहमान रहीम विझणु शुरू था कयूं असां। ऐं एहतियात सां कमु करिणो हूंदो आहे, छो त तेल गरम आहे, छंडो उॾरी कंहिं हथ ते बि लॻी थो सघे ऐं उॾरी करे मुंहं ते बि लॻी सघे थो। इन करे थोरो एहतियात सां हिननि खे विझो। ये सब पटाटा मां बेसन में बोड़े विझी चुकी आया। ये सारे आलू मैंने डाल दिए डुबो कर बेसन में। इनको पलटते रहेंगे ताकि दोनों तरफ से, बाहर से भी अच्छी तरह पक जाएं और अंदर से भी। इनको एक हल्की सी आंच पे पकाना है ताकि आलू अच्छी तरह से गल जाएं। और ये पकोड़े जो हैं वो मैंने इस थाल में इस पेपर पे रखे। ये पेपर टॉवल्स हैं, टिश्यू पेपर की तरह ही हैं, तो कभी भी डायरेक्ट इनको अखबार पे नहीं रखना चाहिए। अखबार का जो इंक है, जो स्याही है, वो जहर है, इसलिए अगर कभी नीचे अखबार बिछाएं भी तो ऊपर टिश्यू पेपर ज़रूर रखें ताकि वो इंक जो है वो डायरेक्ट खाने पे ना लगे। अच्छा, इसके साथ ही इसको हम साइड पे करते हैं। ये हम ले रहे हैं, इसमें हम तब तक, जब तक हमारे आलू पक रहे हैं, इसमें हम सारी सब्जियां मिक्स कर लेते हैं। ये मैंने प्याज डाल दिए, ये धनिया आ गया। अच्छा, इसमें पहले से हम काट के सब्जियां मिक्स नहीं करते, ठीक है। सब्जियों भाजियों कटे पहिरियों खां मिक्स न कंदासीं, छो त ॾाढो पानी छॾींदियूं आहिनि, पानी निकलता है, फिर वो बेसन पतला हो जाता है, फिर आपको उसमें दूसरा बेसन डालना पड़ता है। सो ही भाजियूं पंहिंजो पानी छॾींदियूं, बेसन छिॾो थी वेंदो ऐं पोइ तव्हांखे जेको आहे ॿियो बेसण हिन में मिलाइणो पवंदो। ऐं पोइ ज़ाहिर आहे उन हिसाब सां वरी लूणु मिर्च विझो, ॿिया मसाला विझो। तंहिंजे करे हमेशह जंहिं महिल पचायो उन महिल हिन में सब्जियूं शामिलु कयो। ऐं टमाटर बि हमेशह सख़्तु हुजे, सख़्तु टमाटर आहे, नरम टमाटो न विझो, छो त उन में नरम में जेको आहे पाणी घणो हूंदो, उहो बेसण खे जेको आहे नरम करे छॾींदो। ये आलू हमारे पक रहे और इनको हम पलटते उथलायूं था इन्हनि खे, त जीअं ही हिकु पासो ॾाढो सुठो पची वियो आहे, सुठो गोल्डन थी वियो आहे, ॿियो पासो बि पचे। ऐं जीअं ही ॿिन्ही पासनि खां उथलाईंदासीं त ज़ाहिर आहे अंदरां बि ईअं ई ॿई पासा पचंदो। सो हीअ असांजो पटाटनि जो जेको पकोड़नि जो आहे हिकिड़ो उहो पचे पियो। हाणे असां हिन में मिलाईंदासीं ही मसालो।
साओ मसालो, बसर, ये सभु असां हिन में विधासीं। हिन में फुदिनो बि विझी सघिजे थो, सुकल बि ऐं साओ बि। ऐं हीअ सब्ज़ी जा मिक्स भाॼी जा पकोड़ा आहिनि। ऐं हिन में कटियल पटाटा बि सन्हो चूरो करे ऑमलेट वांगुरु विझी सघिजे थो, पालक कटे विझी सघिजे थो। वरी मां ठाहींदमि कॾहिं त मां तव्हांखे ॾेखारींदमि। हीअ असांजो तयारु आहे। सो असांजा पटाटा पचनि पिया, पटाटा असांजा पची विया आहिनि। सो इन्हनि खे बि असां हिन साॻी थाल में कढूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हमेशह पटाटनि खे या पकोड़नि खे खणी ऐं पोइ थोरो 2 मिंट इन जे अॻियां मथां झले कढ़ाई जे छंडिजे, त जीअं हिन जो जेको एक्स्ट्रा तेल आहे उहो निकिरी वञे। ऐं हीअ नंढा नंढा भोरा त साइड में थींदा रहंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे ही मिक्स पकोड़ा, हिननि खे विझिबो हथ सां, चमचो भरे भरे जॾहिं विझिबो आहे न त हिकिड़ा गोल गोल ठहंदा आहिनि। पर मां हीअं हीअ ॾिसो, हीअ इलाही सारो मसालो हथ में खणां थी। हीअ खयमि ऐं हाणे मां हिन खे थोरो थोरो करे विझंदी वेंदसि। ठीकु आहे। इन सां इहे असांजा सन्हा सन्हा पकोड़ा ठहंदा। मूंखे वणंदा कोन्हनि जॾहिं असां चमचे सां विझंदा आहियूं त हिकिड़ो भरियल ॼण हिकिड़ो गोल ॻंढो थींदो आहे पकोड़े जो। हीअं थोरा सन्हो चूरो बि थींदो आहे, के मोटा थोरा पकोड़ा बि थींदा आहिनि, त उहे वधीक ज़ाइके में वणंदा आहिनि, कड़क बि थी वेंदा आहिनि उहे अक्सर। हीअ सॼा हिन में मूं विझी छॾिया आहिनि। हिननि खे बि असां चङी तरह उथलाईंदासीं त जीअं हीअ बि हर पासे खां पची वञनि। हिन में हाणे अंदरि त ॿी का भाॼी न आहे जंहिंखे असांखे पचाइणो हुजे, जेको कुझु आहे सभु साम्हूं ई आहे, मिक्स आहे। त बसि हिननि खे एतिरो तरींदासीं, तेज़ बाहि न आहे करणी, न त हीअ सड़ी वेंदा ऐं अंदरां बेसण कचो रहिजी वेंदो, छो त हिन में बेसण आहे ॻंढो। इसको तेज़ आंच पे नहीं पकाएंगे वरना अंदर से बेसन का जो है वो गोले से कच्चे रह जाते। इसको भी दरमियानी सी आग पे पकाएंगे ताकि अच्छी तरह से पक जाए। एक साइड से पक चुके हैं, इनको पलटते हैं, उथलाइन था। हिकिड़े पासे खां पची विया आहिनि, हल्का हल्का गोल्डन थियण शुरू थी विया आहिनि। उथलाईंदो रहिबो त ज़ाहिर आहे जीअं सभु ॿिन्ही पासनि खां, या ही त हाणे गोल गोल आहिनि त ही त चौधारी पचंदा। चङी तरह सां हिननि खे पचाइणो आहे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपीज़ वणनि थियूं, वीडियोज़ मुंहिंजूं वणनि थियूं त ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो। को सवाल पुछिणो आहे त कमेंट कयो, कुझु पसंदि आहे कुझु नापसंदि आहे त कमेंट कयो। ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, छो त फ्यूचर में मुस्तक़बिल में ज़िंदगी रही त मां अञा घणो कुझु शेयर करणु चाहियां थी तव्हां सां। चैनल सब्सक्राइब कंदव त तव्हांखे उहे शयूं, उहे वीडियोज़ तव्हांखे पाण ई मिली वेंदियूं। और अगर आपको मेरा ये काम अच्छा लग रहा हो, मेरी रेसिपीज़ अच्छी लग रही हो, तो आप लाइक करें, कमेंट करें, मेरा चैनल जो है वो सब्सक्राइब करें, मेरी वीडियोस शेयर करें। और जो भी आपकी राय है, जो भी कमेंट्स है, वो मुझे ज़रूर बताएं कि आपको कैसा लग रहा है। ऐं मां उन्हनि सभिनी माण्हुनि जी शुक्रगुज़ार आहियां, तमामु शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजूं वीडियोस ॾिसनि था ऐं मूंखे एप्रिशिएट कनि था, मूंखे उनजो रिस्पॉन्स ॾियनि था। थोरा घणा कमेंट्स मुंहिंजी वीडियोस ते अचनि था, बाक़ी त माण्हू जेके आहिनि पर्सनली जेके ॾाढो एप्रिशिएट था कनि, ऐं मां ख़ुशि आहियां इन शइ मां इलाही। त पंहिंजो हुनर आहे, जेको बि इल्मु आहे, उनखे ज़रूरु विरहाइजे ऐं माण्हुनि सां शेयर कजे, इहो हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो असां हाणे पंहिंजी हीअ वीडियो हिते ख़तमु कंदासीं, छो त हीअ मुंहिंजा पकोड़ा पचनि पिया। थोरी देरि में हीअ तयारु थी वेंदा त मां हिननि खे बि कढी वठंदसि ऐं उनखां पोइ खाइण जे लाइ तयारु हूंदा। सो खाधो हमेशह प्यार सां पचायो ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो, ख़ुशी ख़ुशी कमु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो, पंहिंजो टाइम जेको आहे सही कमनि में गुज़ारियो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।